ज़हर ज़िंदगी ड्रामे में कम कंदड़ जावेद जेको तव्हां ॾिसंदा तो कमाल खान सां गॾु हूंदो आहे। हिन टाइम जेको रबनि सां अॼुकल्ह सचाई करे रहियो आहे। इन जी अॼु मालूमात तव्हांखे ॾींदासीं। हीअ असुल में छा कमुकारु कंदो आहे, हिन जी ॿी कहिड़ी ड्यूटी आहे, अदाकारी खां सवाइ ॿियो कहिड़ो कमुकारु कंदो आहे, हिन जो नालो असुल में छा आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन जी टिकटॉक ID कहिड़ी आहे। ऐं रबनि यानी आज़म मेंगल जो अॼु तव्हांखे फ़ोन नंबर बि ॾींदासीं। काफ़ी माण्हू मैसेज कंदा आहिनि असांखे त असांखे आज़म मेंगल जो फ़ोन नंबर खपे। पहिरियों हिन वीडियो खे पूरो ॾिसो, तव्हांखे अॻिते स्टेप बाय स्टेप नंबर बि ॿुधायूं था, लेकिन वीडियो पूरी न ॾिसंदव तव्हांखे ख़बर कीअं पवंदी फ़ोन नंबर जी। ऐं हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मालूमात ॾींदा हलूं। जावेद यानी कमाल खान सां गॾु रहण वारो उते हिन टाइम कावड़ में माण्हू इन जो ड्रामो ॾिसंदा आहिनि, छो त हीउ थोरो कमाल खान सां गॾु रिलेटेड आहे, लेकिन हाणे सचाई ते मोटियो आहे। इन जो नालो दोस्तो असुल आसिफ़ अली जुणेजो आहे। इन जी कास्ट जुणेजो आहे। हीउ डायरेक्टर बि आहे ऐं पुलिस ऑफिसर बि आहे ऐं अदाकार बि आहे। माना हे 2-3 कम कंदो आहे। ऐं तव्हां हाणे अॼुकल्ह इन खे ॾाढो ज़हर ज़िंदगी में इन खे ॾिसी रहिया हो ऐं हितां फेमस बि घणो इन ड्रामे में थियो आहे। जावेद यानी आसिफ़ अली जुणेजो हाणे जेको आहे अहमद अली शेख सां गॾु तव्हां वीडियोज़ में बि ॾिसी रहिया हो। इन जी असल हक़ीक़त इहा ई आहे। ऐं तव्हांखे फ़ोन नंबर बि ॿुधायूं था ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं दोस्तो, अॼु खां पोइ असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसो वीलॉग ते सिंधी अदाकार हर अदाकार जी हर रोज़ु हिकु वीडियोज़ तव्हांखे ॾींदासीं। उन जी अपडेट ॾींदासीं त कहिड़े अदाकार जो कहिड़ो नालो आहे ऐं हुनजो नंबर छा आहे, उहो किथे मतिलबु रहंदो आहे, असुल कमुकारु उहो छा कंदो आहे। हर रोज़ु असांजे यूट्यूब चैनल ते हर अदाकार जी नंबर वार वीडियोज़ रोज़ु तव्हांखे मिलंदी, हिकु ॾींहं में हिकु वीडियो। महिरबानी करे शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो। अगरि तव्हां इन सां चाह रखंदा हो ज़हर ज़िंदगी ड्रामे वारे अदाकारनि सां, त पोइ इन जी मालूमात तव्हांखे अगरि खपे थी त हीअ किथां किथां जा आहिनि, त असांजे चैनल खे हाणे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। फेसबुक पेज खे बि फॉलो, लाइक, वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा कयो, जीअं तव्हांखे हर मालूमात टाइम सां मिलंदी रहे। वधायूं था अॻिते कम खे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि हीअ त असांजे ग्रुप में जेका वीडियोज़ ॾिसंदा आहिनि दोस्तो, उन्हनि खे बि गुज़ारिश शायदि लिंक ते क्लिक करे यूट्यूब चैनल ते ई अची वञो। दोस्तो इन जी टिकटॉक ID जो स्क्रीनशॉट बि तव्हांखे ॾेखारियूं था हिते साम्हूं असां। अगरि कंहिंखे ज़रूरत आहे त वञी करे नालो लिखी स्क्रीनशॉट जेको आहे उते वञी उन टिकटॉक में पेस्ट कंदो त नालो अची वेंदी ID। ऐं असां इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में बि लिंक शेयर करे छॾंदासीं। आसिफ़ अली जुणेजो यानी उर्फ़ जावेद जी टिकटॉक ID जो लिंक ऐं रबन जो नंबर यानी आज़म मेंगल जो नंबर असांजी इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में अथव, त वञी ॾिसी करे उतां हुन सां नंबर कढी ॻाल्हाए सघो था। इहो ओरिजिनल नंबर आहे। सभिनी दोस्तनि खे, फेसबुक वारनि खे, व्हाट्सअप वारनि खे इहो ई आज़ादु नंबर वञी इन यूट्यूब असांजी वीडियो प्ले कयो, इन जे डिस्क्रिप्शन में लिखियलु अथव, तो नंबर कढी ॻाल्हाए सघो था। इहा वीडियो अपडेट तव्हां ॾिठी, तव्हांखे कीअं लॻी इन जे बारे में ॿुधाइजो। ऐं तव्हांखे ॿिनि अदाकारनि जा अगरि नालनि जी मतिलबु ॼाण खपे त इन वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। पोइ असां अॻिते बि तव्हांखे जेको आहे हर अदाकार जी अपडेट ॾींदा रहंदासीं। पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी तव्हांखे।